नौंदरो गांव खे ख़बर ॾींदा हलूं त नौंदरो लॻी ॻोठ फैज़ मोहम्मद जेओ में 8 महीना अॻु मछी मारण जी ॻाल्हि तां जिया बिरादरीअ जे ॿिनि धुरनि विच में शुरू थियल खूनी तकरार सां धुरनि विच में छिकताण ॿीहर तेज़ थी वई आहे। ॿिन्ही धुरनि में माण्हुनि धार एहतजाज कया आहिनि। फरियादी ऐं जवाबदार हिक ॿिए जे घरनि खे बाहियूं ॾियण ऐं फायरिंग करण जा इल्ज़ाम लॻाया विया आहिनि। रिपोर्ट मूजिबि नौंदरो लॻ ॻोठ फैज़ मोहम्मद जेओ में 8 महीना अॻु मछी मारण जी ॻाल्हि तां फायरिंग करे क़त्ल कयल नौजवान अली गुल जेओ जे क़त्ल वाक़े में ॼाणायल बाक़ी जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ ॻोठाणनि अब्दुल्ला जेओ, अज़हर जेओ, नजफ़ जेओ, हुसैन बख्श, शाहिद, शफ़ीक़, इसहाक़, अरशद, शकील जेओ ऐं ॿियनि जत भुट्टा स्टाफ वटि सखल लाड़काणो रोड ब्लॉक करे एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणियूं हयूं, जिन ते मछरनि माण्हुनि टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे छॾियो, जंहिं करे रोड जे ॿिन्ही तरफ़नि खां हलंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई। जिते डाहींदे अब्दुल्ला जेओ जो चवणु हो त 8 महीना अॻु असांजो भाउ अली गुल जेओ खे बेगुनाह क़त्ल कयो, जंहिंजे क़त्ल में मुलवस जवाबदारनि वसीर जेओ, अब्दुल वाहिद, उबैदुल्ला ऐं आशिक़ खे पुलिस गिरफ़्तार नाहे कयो, जंहिं करे जवाबदार असांखे केस तां हथु खणण लाइ धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि इल्ज़ाम हणंदे चयो त राति देरि जवाबदार दौर असांजे घरनि खे बाहियूं ॾेई छॾियूं। DSP नौंदरो जवाबदारनि सां ॿिट बणियल आहे। DSP जवाबदारनि जा हथियार हथु करण बाद उन्हनि खे वापसि करे छॾिया आहिनि। असां NC बि दाख़िल कराई आहे पर जवाबदारनि खे गिरफ़्तार नथो कयो वञे। होॾां सिंध हाई कोर्ट जे जस्टिस जे रोड सां गुज़रण वारे इतलाह ते DSP नौंदरो शाहजहां शाह धरणी वारे हंधि पहुची मुज़ाहिरनि खे रोड खोलण ऐं रोड धरणियूं ख़तमु करण लाइ इलाज़मंदियूं करे केस दाख़िल करण जी ख़ातिरी कराई। जज जे पहुचण खां अॼु रोड खे खोलाए छॾियो। ॿिए तरफ़ ॻोठ फैज़ मोहम्मद जेओ वासी जवाबदार धुर जे औरतुनि, मर्दनि ऐं ॿारनि पाक किताब खणी नौंदरो प्रेस क्लब पहुची एहतजाज कयो, जिते दाहींदे महमूद जेओ, कुर्बान जेओ, अताला जेओ, मसमात शाहीन जेओ, ॿिन्ही धुरनि पारां जेओ, वज़ीर आला सिंध DIG लाड़काणो SSP लाड़काणो खां मुतालबो कयो आहे त शफ़ाफ़ जांच करे असां सां इंसाफ़ कयो वञे। बिलू जेओ, नसीर अहमद जेओ, काशिफ़ अब्बास, शफ़ीक़ अहमद, माजिद, नजम, अज़हर समेत 10 ॼणनि असांजे घरनि ते काह करे हमिलो करे फायरिंग करे ॾिनी ऐं लोड़े खे बाहि ॾेई छॾी। हिननि असांखे हिरासां करे औरतुनि ऐं ॿारनि मथां तशदुद पिणु कयो। असांखे ज़बरदस्त ॻोठ मां लॾाए मिल्क ते कब्ज़ो करणु चाहिनि था, जंहिं करे राति हिननि पंहिंजे पलार खे बाहि ॾियण जो ड्रामो रचाए सुबुह जो धरणो असांजे मथां कूड़ी NC दाख़िल कराई आहे। हिननि चयो त 8 महीना अॻु मछी मारण ॻाल्हि तां जहिड़े में हिननि जो नौजवान मारिजी वियो, जंहिंजो इल्ज़ाम असांजे मथां लॻाए असांजे 13 घरनि ते मुश्तमिल वेड़े खे ड्राए पट कयो वियो हो। घरनि में पियल सामान जी फुरलट करे खणी विया, जंहिं बाद असां 8 महीना मुसलसल दरबदर वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया हुआसीं। 8 महीननि खां पोइ असां पंहिंजे घरनि में वेही लोड़ो ॾेई छपरा ॾे वेठासीं त राति वरी हिननि असांखे उन्हनि खे बि बाहि ॾेई साड़े छॾियो ऐं असांखे बेघर करे छॾियो आहे।